काछे जे इलाइक़े कस्बो मां 4 ॾींहं अॻु अगवा ॼाणायल नारी फज़ीला लिगारी जो वीडियो बयानु साम्हूं अचण खां पोइ मुबैना अगवा वारे मामले ड्रामाई रुख़ अख़्तियार करे वरितो आहे। वीडियो में फज़ीला लिगारी अगवा जे इल्ज़ाम हेठि आयल डॉक्टर सतार जमाली सां गॾु वेठल नज़र अची रही आहे ऐं इहो चई रही आहे त हुन डॉक्टर सां पसंदि जो परिणो कयो आहे। फज़ीला लिगारी जे वालिद रांझू लिगारी कस्बो थाणे ते डॉक्टर सतार जमाली समेत 4 जवाबदारनि ख़िलाफ़ धीअ जे अगवा जो केस दाख़िल करायो आहे। रांझू लिगारी जो चवणु आहे त फज़ीला खे डॉक्टर अगवा कयो आहे। वारसनि पारां अगवा जो मौक़ुफ़ साम्हूं अचण बैदि सोशल मीडिया ते टिठकाई क़िस्म जे माण्हुनि इहे पोस्टूं बि रखियूं त फज़ीला लिगारी खे क़त्ल कयो वियो आहे। अहिड़ी सूरतहाल में ओचितो साम्हूं आयल वीडियो बयाननि में फज़ीला लिगारी जो चवणु आहे त हूअ जीअरी आहे ऐं हुन डॉक्टर सतार सां पसंदि जो परिणो कयो आहे। मैं डॉक्टर सतार ने शादी शौक ने अपनी की थी ये सब कूड़े बकवास है ताकि मैं मर गया सब मैं जेरी बैठिया जेरे जगती बैठिया मैं एसपी दादू को अपील करनी तो मैं डॉक्टर सतार नी राज खुशी नहीं शादी की थी माने दी बकवास है तो कि मैं अपनी राज खुशी नहीं शादी की थी सब में तो इल्जाम बकवास है कूड़। फज़ीला जे मुबैना अगवा या पसंदि जे परिणे वारे मामले में अॼु हिकु नओं ट्विस्ट उन वक़्तु आयो जॾहिं सऊदी अरब मां मुनवर लिगारी नाले हिकु नौजवान जो वीडियो बयानु साम्हूं आयो। मुनवर लिगारी जो चवणु आहे त फज़ीला लिगारी मुंहिंजी ज़ाल आहे। 1 साल अॻु असांजी शादी थी हुई। मां रोज़गार लाइ सऊदी आयुसि त पुठियां सतार जमाली हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजी ज़ाल खे अगवा करे वरितो। मां मुनवर लिगारी थो ॻाल्हायां ऐं मां हिते सऊदी में आहियां। मां मुंहिंजी शादी खे 1 साल थी वियो आहे। उन खां पोइ हाणे सतार जमाली पंहिंजे हथियारनि जे ज़ोर सां अची मुंहिंजे घर में मुंहिंजी घरवारी खे अगवा करे खणी हाणे हुन खां माना हथियारनि जे ज़ोर ते बयानु ॾियारी चई त मां पंहिंजी मर्ज़ी सां वई आहियां ऐं मुंहिंजो अपील आहे दादू जे एसपी खे ऐं वैसे रफ़ीक ख़ान जमाली खे अपील आहे त मूंसां इंसाफ़ थी वञे। अगवा ॼाणायल फज़ीला जे वालिद रांझू लिगारी बि निकाहनामो ॾेखारींदे चयो आहे त संदसि धीअ जी मुनवर लिगारी सां शादी थियल आहे। खांउसि हथियारनि जे ज़ोर ते वीडियो बयानु ॾियारियो वियो आहे। हुन चयो त फज़ीला जो निकाह जे मथां निकाह कीअं थो थी सघे। जमाली दहशतगर्दी करे तूं असांखे छोकिरी त्यागनि छोकिरी ते 5 लाख रुपया कैश आहे 2 लाख ना सोन उन ज़बरदस्ती की थी तू चाहती के लिक्विडेशन है जोर पे 4 जने के तू कार में त्यागन हिरासमेंट कर को जबरदस्ती 50 घंटे पर क्यों ये थींदा पे नाजायज क्लेशन में तू रख छोकरी का 50 घंटे पर तो तू आ मैं शादी की थी निकाह दे तू निकाह बोला है तर्दीद करने को सही तो छोकरी हिरासमेंट चे आई वादे करने को तो छोकरी हिरासमेंट चे छोकरी करण हिरासमेंट चे इंटरव्यू बिदा गया है। फज़ीला लिगारी जा हिक ई वक़्तु 2 दावेदार मुड़ुस साम्हूं अचण ऐं फज़ीला पारां हिक जे हक़ में वीडियो बयानु ॾियण बैदि कस्बो पुलिस जो मथो चकराइजी वियो आहे। छा फज़ीला लिगारी डॉक्टर सतार सां परिणे वारो वीडियो बयानु हथियारनि जे ज़ोर ते या कंहिं दबाव में ॾिनो आहे या फज़ीला जे वारसनि ऐं संदसि मुबैना मुड़ुस मुनवर लिगारी जूं दावाऊं कूड़ियूं आहिनि। इन्हनि सवालनि जा जवाब तॾहिं मिली सघंदा जॾहिं दादू पुलिस फज़ीला लिगारी खे हथ करे अदालत आॾो पेश कंदी ऐं फज़ीला लिगारी अदालत आॾो बिना कंहिं दॿाउ जे पंहिंजो मौक़ुफ़ पेश कंदी।